इहो त दुनिया में हर हंधि सम्झो वेंदो आहे त ॿोली समेत मुख़्तलिफ़ मामलनि में ॿारनि जे सिखण वारो अमल वॾी उमिरि जे माण्हुनि जी भेट में वधीक हूंदो आहे, जेको हक़ीक़त बि आहे। पर माहिरनि हाणे ॿारनि में वधीक सिखण वारे अमल जा सबब बि ॿुधाया आहिनि। साइंसदाननि जो चवणु आहे त दिमाग़ में गाबा नाले कीमियाई जुज़ वधीक सिखण वारे अमल जो सबबु हूंदो आहे। नंढी उमिरि में लगातार मुख़्तलिफ़ तजुर्बनि मां गुज़रण जे बावजूदि उहो जुज़ ॿारनि में डिघे अरसे ताईं जे हाफ़िज़े ऐं सिखण वारे अमल खे महफ़ूज़ रखंदो आहे। जर्मनी जे न्यूरो साइंसदाननि जो चवणु आहे त गेमा अमाइनो ब्यूट्रिक एसिड या गाबा नाले केमिकल ॿारनि जे सिखण वारे अमल में घणो सरगर्म थी वेंदो आहे ऐं वॾे पैमाने ते ॼाण ऐं तजुर्बनि खे जज़ब कंदो आहे। इन हवाले सां कयल तहक़ीक़ में साइंसदाननि 8 खां 11 सालनि जे ॿारनि ऐं 18 खां 35 सालनि जे 100 खां मथे रज़ाकारनि जे दिमाग़ जो जाइज़ो वरितो, जंहिंमें ॾिठो वियो त नौजवाननि या वॾनि माण्हुनि जे दिमाग़ में गाबा जी सितह बराबरि रही, जॾहिं त ॿारनि में सिखण ऐं पढ़ण दौरान न रुॻो उन केमिकल जूं सरगर्मियूं वधी वयूं, पर सिखण जे अमल खां पोइ गाबा केमिकल खे बि वधियल ॾिठो वियो। उन खां पोइ साइंसदाननि रज़ाकारनि खां रवैयो जाचण लाइ बि कुझु मश्क़ूं करायूं, जिन खां पोइ बि ॿार सिखण ऐं पढ़ण वारे अमल लाइ बिना थकावट जे साॻिए ई जज़्बे सां मौजूदु रहिया। माहिरनि तहक़ीक़ खां पोइ चयो त गाबा नाले केमिकल जी सरगर्मियुनि जे करे ॿारनि में सिखण जूं सलाहियतूं वधीक हूंदियूं आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk